बाजे लंडन टाउन जी रवासन शादीशुदा औरत पंहिंजे मुड़ुस सस ऐं ड्राइवर मथां वहशाणे तशदुद जो इल्ज़ाम हणंदे चयो आहे त संदसि 2.5 महीना अॻु डॉक्टर समद शाह नाले शख़्स सां शादी थी। संदसि मुड़ुस जो शादी जे कुझु महीननि बाद रवैयो तब्दील थियो ऐं मथां तशदुद कंदो रहियो। हिन चयो त मुड़ुस पंहिंजी माउ सां गॾिजी खेसि वहशाणो तशदुद जो निशानो बणायो, पर कॾहिं कॾहिं त पंहिंजे ड्राइवर खां बि खेसि मार कुट ॾियारींदा रहिया। मूंसां ॾाढो ग़लति थियो आहे। मुंहिंजी 2025 में डिसंबर 6 तारीख़ ते मुंहिंजी शादी थी आहे। पहिरियां मूंसां सही हुया, उन खां पोइ वरी मूंसां 7 जनवरी खां वठी मूंसां माना ख़राबु माना हलंदा रहिया, मूंसां विढ़ंदा रहिया, मूंसां ॾाढो झेड़ो कंदा हुया थोरी थोरी ॻाल्हियुनि ते। ऐं मूंखे सम्झ में ॻाल्हि न पई अचे त मां छा कयां या छा। शुरू में उन खां पोइ 13 जनवरी खां वठी पोइ मूंखे कमरे में बंदि रखंदा हुया, मूंखे मानी न ॾींदा, मूंखे मोबाइल जे लाइ बि झलींदा, पंहिंजे माइटनि सां बि न ॻाल्हाए। मुंहिंजो मुड़ुस बि झलींदो, मुंहिंजी ससु बि झलींदी हुई त तव्हां मोबाइल न हला, पंहिंजे माइटनि खे न ॿुधा, खसे छॾींदा, उन वटि हूंदी हुई फ़ोन। पोइ उहे ख़बर न आहे त अलाए छाजे करे मां चयमि त शुरू में नई शादी आहे त भले थोरो कॉम्प्रोमाइज़ इंसानु करे थो या छा उन जे लाइ, पर मूंखे न छो त शुरू में न पियो सम्झ। पोइ मां कोशिशि कयां पई त माना मतिलबु मुंहिंजे घर वारनि खे माना थोरो घणो माना ॿुधायां या छा, पर न पई ॿुधाए सघां जो त मूं वटि फ़ोन कोन हुई। जो त हीअ झलींदा, मूंखे धमकियूं ॾींदा, मूंखे चवंदा तुंहिंजे भाइरनि खे मारींदासीं, तोखे मारींदासीं, ऐं हिते चवंदा त हिते घर में न अच त इहो छोकिरी बि वठी ईंदो हुयो मथे, मां ॾिसंदी हुअमि मां पाण, त उन जे लाइ मां मना कंदीमांसि, उन जे लाइ बि मूंखे मारींदी, मुंहिंजी ससु मूंखे मारींदी, मुंहिंजो मुड़ुसु बि मूंखे मारींदो, त उन जे लाइ मूंखे चवंदा त तूं कंहिंखे न कर, ॻाल्हि न कजे, पंहिंजे घर वारनि सां बि न कर। पोइ वरी मूंखे 4 मार्च ते मूंखे कढी छॾियनि घर खां, गन बि हुयनि ऐं छुरी बि ॾेखारींदी। मुंहिंजी ससु मूंखे धमकियूं ॾींदी, चवंदी त घर वारनि सां ॻाल्हि न कजे, असां तोसां जेको कुझु बि कयो आहे, जेको मुंहिंजो सोन हुयो उहो बि मूंखां खसे छॾियनि, जेको मूं वटि हुयो उहो बि मूंखां खसे छॾियनि, थोरो हल्को फुल्को हुयो मूं वटि बि, त मूं वटि जेके पैसा हुया मूड़े जा हुया, ॿिया जेके मूंखे पंहिंजी भेण सलामी ॾिनी, ख़र्ची ॾिनी, उहा बि मूंखां खसे विया। त मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो अथनि ऐं मां इहो थी चवां त मूंखे इंसाफ़ु खपे। मुंहिंजी न्याणी सां नाइंसाफ़ी थी आहे, सम्झव। असां सां पहिरियां ॾाढो माना सही हलियो, सुठो हलियो, पोइ मुंहिंजी धीउ सां टार्चर कंदो रहियो। ऐं हीअ मुंहिंजी धीउ जॾहिं बि अचे पई न त मां पुछंदी हुई, मां सोनिया तुंहिंजी कीअं तबियत आहे, ठीकु आहे? चवंदी हा अम्मी। माना मूंखे कुझु न ॿुधाईंदी हुई, पंहिंजी भेण खे ॿुधाईंदी, वॾीअ खे ॻाल्हियूं। पोइ आहिस्ते आहिस्ते मूंखे बि ख़बर पई, पोइ मां जांच कई, मां चयो सोनिया तूं मूंसां कूड़ थी ॻाल्हाई ऐं तूं ईअं छो थी करी? पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजी धीउ सां ईअं ज़ुल्म थींदो रहे, ऐं चए पई त मूंखे फ़ोन बि नथा खणणु ॾियनि, ऐं मुंहिंजी जेका ससु आहे भाॼियूं सभु पंहिंजी फ्रिज में रखे पई छॾे, चई तूं उते माइटनि वटि कुझु खाईंदी छा जो असां तोखे ॾियूं। शादी जल्दी कयो त पोइ असां बि 5 ॾींहंनि में शादी करे छॾी बिना पुछा काछा कराए। पोइ जॾहिं शादी थी वई त पोइ उन्हनि जा मामला थोरा घर जा ख़राबु थियणु लॻा। सिस्टर असांखे ॿुधाए कोन पई, वरी पोइ 4 मार्च ते असांखे कॉल आई आहे सिस्टर जी, त 2:05 ते त हीअ मूंसां विढ़नि था, मूंखे सामान उछलायो अथनि, तव्हां जल्दी अचो पहुचो, मूंखे मारे न छॾनि। कैमरामैन इमरान बलोच सां गॾु कामरान सहतो, धरती टीवी न्यूज़, हैदराबाद।